नाज़रीन, जैकबाबाद में समाजी अगवान पारा अखियुनि जे इलाज लाइ मुफ़्त तिबी कैंप लगाई वई। उन हवाले से रिपोर्ट कयो आहे नवाज़ सोलंकी। जैकबाबाद में समाजी अगवान हाजी शेरमंद मुगरी पारा अखियुनि जे मरीज़न लाइ मुफ़्त कैंप कायम कई वई आहे। 3 ॾींहनि ताईं हलंदड़ हिन कैंप में मरीज़न जो ऑपरेशन, दवाऊं, रिहाइश ऐं खाधो पीतो पिणु मुफ़्त फराहम कयो वञे पियो। इलाज लाइ आयल मरीज़न आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त ख़ानगी अस्पताल में ऑपरेशन कराइण लाइ पैसा न हुअण सबबि परेशान हुआसीं। मुफ़्त में ऑपरेशन इलाज कराइण ते समाजी अगवान हाजी शेरमंद मुगरी खे अल्लाह अजर अता कंदो। उते असांखो 15,000 वठनि पिया। असां हिते शेरमन हाजी असांखे घुरायो आहे, मुफ़्त कयो अथसि। हाजी खे अलाह जी दुआऊं अलाह कंदो, हाजी करे ॾियो। महिरबानी, असांखो ॾाढा ख़ुशि थियासीं। दवाऊं, गोरियूं सभु शइ, गाॾी बि ॾे पियो, मोबाइल ते घर वञे पियो। असांजी ऑपरेशन मुफ़्त थियो आहे। असां ग़रीब हुआसीं, को वसियत न हुयो, दवा दारू मुफ़्त मिलियो आहे। ॾाढा ख़ुशि आहियूं, अलाह उन खे बि ख़ुशि कंदो। अंधनि खे अखियूं ॾेराए थो, इन खां मथे अञा ॿियो छा खपे असांखे। अलाह हयाती ॾेसि, अलाह हर शइ माने उन खे गंज ॾे जेको आहे त माने ग़रीबनि जो जॾहिं मतिलबु ख़्यालु करे थो। मज़दूरनि जी कराए थो पियो। ग़रीब माण्हू, कंहिंखे पैसो आहे, कंहिंखे न आहे। पैसनि वारा पट बि पार पवंदा आहिनि। अलाह जे नाम वारा जॾहिं अलाह राज़ी थींदो। दवायूं टिपा फ्री मिलिया, ऑपरेशन फ्री में थी वई असांजी। शेरमंद मुगरी जा शुक्रगुज़ार जेको असांखे फी बि थो घुराए, ऑपरेशन करायो त अलाह जे वास्ते सां। अखियुनि जी कैंप जे मुंतज़मीन आसिफ अली मुगरी ऐं आली हसन मुगरी आवाज़ न्यूज़ खे ॿुधायो त ख़ानगी अस्पताल में फ़ी ऑपरेशन ते 40 खां 50,000 रुपया वरिता वञनि पिया, जेको हिते मुफ़्त में थिए थो। हिन टाइम ताईं ईअं सम्झो 300 साढा 300 ताईं ऑपरेशन थी विया आहिनि। अॻिते बि इनशाला अॼोको ॾींहुं बि आहे, सुभाणे बि ऑपरेशन हलंदो। पोइ अंदाज़न कमो पेश 500 ताईं वञी ऑपरेशन थींदा। उहे आम ऑपरेशन जो हिते ख़ानगी में अंदाज़न इहो आहे 40-50,000 वठंदा आहिनि। 3 ॾींहं हलंदी, अॼु जो ॿियों ॾींहुं आहे। डेली 150-200 ऑपरेशन थियनि था ऐं 1000 OPD थियो आहे कल्ह हिते। रश लॻी पिया आहे, जैकबाबाद जा उस पास वारा या बलूचिस्तान जा सभु माण्हू हिते अचनि था। अखियुनि जी मुफ़्त कैंप इंसानी ख़िदमत जो बेमिसाल नमूनो आहे। कैमरामैन सिजाद सुमरो सां गॾु नवाज़ सोलंकी, आवाज़ न्यूज़, जैकबाबाद।